अॼु सिंध हरी कमेटी जे तरफ़ां असांजी जेको मातली में एतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, उनजो मक़सदु इहो आहे त सिंध में जेका हथरादू भाण जी खोट पैदा कई वई आहे, उहा सिंध गवर्नमेंट कुझु माफ़ियाउनि खे जेको आहे उहो फ़ाइदो पहुचाइण लाइ सिंध जे पोरियत अवाम खे जेको आहे उहो कुचलणु पई वञे ऐं सिंध जे हारियुनि खे तबाह करणु पियो वञे। सिंध हरी कमेटी जो ही डिविज़नल वाइज़ जेके एतिजाज आहिनि, असां जेको आहे अपर साइड खां शुरू थिया आहियूं ऐं राणीपुर, डोकरी, मेहड़ खां थींदा असां हिन वक़्तु वरी मातली पहुता आहियूं। हीउ एतिजाज जो हिकिड़ो डिघो सिलसिलो आहे। असां सम्झूं था त जेकॾहिं हारियुनि पोरियत ख़ुशहाल न हूंदो त सिंध ख़ुशहाल न हूंदी, सिंध ख़ुशहाल न हूंदी त मुल्क ख़ुशहाल न हूंदो। हीअ जेका सिंध सरकार आहे उहा न रुॻो हारियुनि सां दुश्मनी पई करे, पर हीअ असांजो ज़रई मुल्क आहे, हिन मुल्क सां दुश्मनी आहे। हिन मुल्क दुश्मनीअ वारो जेको उहो कमु आहे उनखे सिंध हरी कमेटी रद्द करे थी ऐं असांजो अॻिलो जेको मरहलो आहे, अॻिलो जेको असांजो चिता आहे, उहो असां सिंध जूं क़ौमी शहराऊं बंदि कंदासीं। हारियुनि सां पोरियत सां का बि नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। असांजी पुरअमन जिदो